बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू कयां तो अल्लाह जे बाबरकत नाम सां जेको निहायती रहम करण वारो आहे। नाज़रीन, अॼु जो किस्सो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो आहे जेको असीं हिन तरीक़े सां बयानु कंदासीं। हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल ताईं पंहिंजी क़ौम खे अल्लाह ताला जो पैगाम ॾींदा रहिया, पर उन बदबख्त क़ौम जा माण्हुनि ईमान न आंदो, बल्कि हज़रत नूह अलैहिस्सलाम ते ठठोलियूं कंदा रहिया, छो जो ही माण्हू कुझु बि नथा सम्झनि। क़ौम जो एतिरो हाल ख़राब थी वियो हुओ जो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे बि ॾुख थियो। तव्हांजी क़ौम तव्हांखे पागल चवंदी हुई, एतिरो क़द्र जो माण्हू पंहिंजी औलाद ऐं ॿारनि खे नसीहत कई त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हियुनि खां परे रहो, छो जो हू पागल आहे। एतिरे क़द्र जो हिकु ॾींहुं अल्लाह पाक तरफ़ां हज़रत नूह अलैहिस्सलाम ते वही नाज़ुल थी त ए नूह, तव्हां हाणे हिकु ॿेड़ी ठाहियो, छो त तव्हांजी क़ौम मां हाणे को बि ईमान न आणींदो सवाइ उन्हनि जे जेके अॻी ईमान आणे चुकिया आहिनि। हज़रत नूह अलैहिस्सलाम 1016 वरियनि ताईं उहो कमु मुकमल कयो। ॿेड़ी काठ जी ठही हुई जंहिंजी ड्रैग 80 गज़, वेकिरो 50 गज़ ऐं ऊचाई 30 गज़ हुई। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाहिण में लॻल हुआ, क़ौम वारा ठठोल कंदा रहिया, चवंदा हुआ, ए नूह, तूं ज़मीन ते ॿेड़ी छो ठाहे रहियो आहीं? जिते हज़रत नूह अलैहिस्सलाम हमेशा सब्र कंदा रहिया ऐं चवंदा हुआ, हा, अॼु तव्हां मूं ते ठठोलियूं था करियो, पर उहो वक़्तु ईंदो जॾहिं तव्हां अल्लाह ताला जो अज़ाब ईंदो। जॾहिं अल्लाह ताला जो हुकुम आयो, पाणी ज़मीन मां ऐं आसमान तां बरसण लॻो। हज़रत नूह अलैहिस्सलाम हर जानवर जो हिकु जोड़ो ॿेड़े में दाख़िल कयो, पाण ऐं पंहिंजे घर वारनि सां गॾु ॿेड़ीअ में सवार थिया। तव्हांजा 3 पुट हुआ, हाम, साम ऐं उन्हनि जूं ज़ालूं गॾोगॾु मोमिन मर्द ऐं औरतुनि सां हुयूं। ॿेड़ीअ में कुल 80 इंसान सवार थिया। जॾहिं तूफ़ान आयो, उन्हनि मां हिकु पुटु किनान काफ़िर हुओ। हज़रत नूह अलैहिस्सलाम खेसि सॾियो त ॿेड़ीअ में अची वेह। पाणी सॼी ज़मीन ते छाइजी वियो, सभु माण्हू ॿुॾी विया सवाइ उन्हनि जे जेके ॿेड़ीअ में हुआ। पोइ अल्लाह पाक पाणीअ खे ख़तमु कयो ऐं ज़मीन ख़ुश्क थी वई। ॿेड़ीअ चोधी जबल ते अची बीठी। हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं ईमान वारा माण्हू ॿेड़ीअ मां लही आया। अल्लाह पाक चयो, ए नूह, तूं तुंहिंजा साथी सलामतीअ सां लही अचो। अहिड़ी तरह हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं उन्हनि सां गॾु ईमान वारा माण्हू निजात माणी ऐं बेईमान माण्हुनि ते अल्लाह ताला जो अज़ाब नाज़िल थियो।